खैरपुर में पुलिस मोटरसाइकिलों चोरी कंदड़ गैंग जे 9 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल 15 मोटरसाइकिलों ऐं हथियार हथ करण जी दावा कई आहे। उन सिलसिले में एसएसपी खैरपुर मीर रोहिल खान खोसो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मोटरसाइकिलों चोरी कंदड़ गिरोह जे 9 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि वटां 15 मोटरसाइकिलों हथायूं आहिनि। जवाबदारनि जे कब्ज़े मां 4 टीटी पिस्टल ऐं 2 मास्टर चाबियूं बरामद कयूं वियूं आहिनि। एसएसपी खैरपुर मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में जब्बार शेख, नजमुद्दीन ब्रोही, जावेद शर, अख्तर मंगी, अकमल हालपोटो, जाकिर बल्हा, जाफर शाह, शकील उजण, अब्दुर्रहमान बोड़ो ऐं ॿिया शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि मोटरसाइकिल चोरी करण जो बि एतराफ़ कयो आहे। एसएसपी खैरपुर चयो त गिरफ़्तार जवाबदार क़त्ल जे संगीन केसनि में घुरियल हुआ। खैरपुर पुलिस 15 ॾींहनि दौरान मोटरसाइकिलूं चोरी कंदड़ 6 गिरोहनि खे गिरफ़्तार करे 18 मोटरसाइकिलूं ऐं 41 पिस्टल हथ कया आहिनि। खैरपुर पुलिस पारां ज़िले अंदरि अमन अमान बरक़रार रखण लाइ कोशिशूं जारी आहिनि।